नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ अकबी शेयर कनालो इस्लामाबाद जी अदालत लॉन्ग मार्च ऐं भंजडा वारे केस में अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत 10 केसनि में इमरान ख़ान जी उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत 5,000 रुपयनि जे काग़ज़नि जे एवज़ इमरान ख़ान जी ज़मानत मंज़ूर कई। ॿुधणी दौरान PTI चेयरमैन इमरान ख़ान अदालत में पेश थियो, ज़मानत जी दरख़्वास्त ॾिनी। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी अदालत में पेशी जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त कया विया हुआ। ख़बर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा। इस्लामाबाद की अदालत लॉन्ग मार्च ऐं भंजडा वारे केस में अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान की ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत 10 केसनि में इमरान ख़ान की उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत 5,000 रुपयनि जे काग़ज़नि जे एवज़ इमरान ख़ान की ज़मानत मंज़ूर कई। ॿुधणी दौरान PTI चेयरमैन इमरान ख़ान अदालत में पेश थियो, ज़मानत की दरख़्वास्त ॾिनी। PTI चेयरमैन इमरान ख़ान की अदालत में पेशी के मौक़े ते सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया हुआ।